नाज़रीन न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। न वक्तान के बिरासिटी में खबर ॾींदा कराची के वकील इफ्तिखार सुमरो की बाजियाबी लाइ तालका बार काउंसिल बिरासिटी पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट करे अगवा थियल वकील इफ्तिखार सुमरो के आज़ाद कराइण जो मुतालबो करे छॾियो आहे। उन सिलसिले में तालका बार काउंसिल बिरासिटी के अगवाणनि एडवोकेट नायाब निसार मल्ला, एडवोकेट अयाज मरी, एडवोकेट शौकत बोयो ऐं ॿियनि जी अगवाणी में तालका बार अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त कराची के वकील इफ्तिखार सुमरो के धाड़ेलनि अगवा करे 30 लख बुंग तलब कयो आहे ऐं अगवा कंदड़नि इन जे हथ जी चीच पिण कटे छॾी है, जेको तमामु ॾुखोईंदड़ आहे। हिननि चयो त सिंध हुकूमत तोड़े IG सिंध पुलिस हथ ते हथ रखी वेठल आहे। मुगवी जी बाजियाबी लाइ का बि कोशिश न आहे वरिती, जॾहिं त संदसि घर भाती सख़्त परेशान आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त वकील इफ्तिखार सुमरो के फौरी तौर बाजियाब करायो वञे, जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।